बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुर सुर राग दास्तान सतूं। सौदागर समुंड जा लालियूं लाल वटेज, सिड़ संभाए सुगलात जा खूआ खूब खणेज, अछा ओला आज जा चङा चिटाएज, सत सुखाणियूं संभाहे तूं छह छॼहरियूं अॾेज, सठ सारे सैयद चए पूरी पुॼाएज, मुला मुअल्लिम ख़बरूं पुछी परूड़ेज, वसकाहुम रब्बुहुम शराबन तहूरा पाणी पाक पिएज, जंहिंखे सबकी सबको पिरी सो पसेज, लुड़ में कीम लुॾेज सामूंडी सुतड़ थिए। हिन बैत में शाह साहिबु हिकिड़े सामूंडीअ खे मशवरो थो ॾिए त तूं सफ़र ते वञी थो त ही तयारियूं पंहिंजूं मुकमिल तरीक़े सां करे वञिजांइ। इहो साॻियो सबक़ु बंदे खे हिन दुनिया मां सही सलामत पंहिंजे अमलनि सां गुज़रण जे लाइ इहो साॻियो आहे। सैंपल उनखे ॾिनल आहे ॿेड़ो ऐं सामूंडी। सौदागर समुंड जा लाजू लाल वटेज, ए समुंड जा वणजारा सौदागर लाजू लाल वटेज, रसा सुहिणा ऐं मज़बूत वटाइजांइ। रसा खपंदा आहिनि जहाज़ खे। सिड़ संभाए सुगलात जा, सुगलात हिकिड़ो कपिड़े जो उम्दे कपिड़े जो क़िस्म आहे। चए थो सिड़ जेके आहिनि उनखे उन्हनि मज़ा तयारु कजांइ इन सुगलात मां। ऐं खूआ खूब खणेज, ऐं खूआ जंहिंमें सिड़ जो कपिड़ो ॿधिबो आहे उहो चए थो उहे चङी तरह खणिजांइ पाण सां। अछा ओला आज जा चङा चिटाएज, ओलो जंहिंसां उहा लठ जंहिंसां ॿेड़ी धिकबी आहे, चए थो उहा अछी ऐं आज जी हुजे ऐं चङी ठहियल हुजे। सत सुखाणियूं संभाहे तूं छह छॼहरियूं अॾेज, हिन में सत ऐं छह जो ज़िक्र कयल आहे। सुखाणियूं सुखाणियूं उहा आहे जंहिं ते वेही ॿेड़ीअ जो रुख मटिबो आहे, जोड़ो माना ड्राइवर सीट आहे जेका अमूमन हिकिड़ी इस्तेमालु थींदी आहे। त हीअ हुन में सत थो ॿुधाए, इन मां मुराद इहा बि थी सघे थो माना सुखाणियूं तो वटि माना सुठे नमूने सां हुजनि, जहिड़ियूं सत हुजनि तो वटि, माना किथे बि का दोखो तोखे न मिले। पर हूअं सत ऐं छह इहे ॿई मुतबरक अंग बि आहिनि। सतनि ॾींहंनि जो ज़िक्र आहे ऐं छहनि ॾींहंनि में दुनिया अलाह पाक ठाही हुई, त इहा बि शइ थी सघे थी। त चए थो सत सुखाणियूं संभाहे तूं, सुखाणियूं सत तूं तयारु कर। छह छॼहरियूं अॾेज, छॼहरी वरी हूंदी आहे जेको ॿेड़े जो कुझु हिसो ढकण जे लाइ हिकिड़ी छित थींदी आहे, जेका बि अमूमन हिकिड़ी हूंदी आहे, पर हिन में चए थो छह छॼहरियूं अॾेज। सठ सारे सैयद चए पूरी पुॼाएज, शाह साहिबु थो चए त इहो सठ इहो सौदो जेको आहे या इहो जेकी अमल आहे सो मुकमिल तरीक़े सां पूरी पुॼाएज, मुकमिल तयारु करे हल। मुला मुअल्लिम ख़बरूं पुछी परूड़ेज, ऐं सफ़र ते वञण खां अॻु में मुअल्लिम जेको आहे ॼाणूं जेके आहिनि नाखो, उन खां तूं हाल अहिवाल वठी इन सफ़र जे बारे में पोइ हलिजांइ। वसकाम रबुम शराबन तहूरा पाणी पाक पिएज, हीअ क़ुर शरीफ़ जी आयत आहे जंहिंजी माना आहे त रब उन्हनि खे शराबन तहूरा पियारींदो। पाणी पाक पिएज, इहो पाणी पीउ, इहो शराबन तहूरा वारो, जंहिंखे सबकी सबको पिरी सो पसेज, जंहिंजे हथ में सभु कुझु आहे, यानी उन ख़ुदा जी ख़ुशनूदी हासिलु कर। लुड़ में कीम लुॾेज सामूंडी सुतड़ थिए। हिकिड़ो लुड़ वारो पाणी हूंदो आहे जेको किचिरे वारो हूंदो आहे, उन में हलण में तकलीफ़ थींदी आहे, त चए थो उन लुड़ वारे पाणीअ में न हल, त सामूंडी सुतड़ थिए। त हे सामूंडी हे सौदागर तूं पंहिंजे मंज़िल खे पहुची वञी। जोड़े जुंग जहाज़ खे भोरा तूं बनाए, 48 इश्क जूं वागूं वीर वटाए, 5 पग 30 ओला 17 सिड़ सिबाए, समुंड में सैयद चए अपर आहे ऊंदा आहे, जिते मांगर मछ मिड़िया आहे उते गोशे झल गुराब खे। हिन में बि साॻी सम्झाणी पियो ॾिए त जोड़े जुंग जहाज़ खे भोरा तूं बनाए, ए नादान तूं पंहिंजे जहाज़ खे चङे नमूने सां तयारु कर। 48 इश्क जूं वागूं वीर वटाए, 48 इश्क जूं वागूं रसा जेके आहिनि से तूं 48 पर इश्क जा, मुहबत जा, माना उन में तुंहिंजे सॼे सिक जो हुअणु खपे। हिन में अमल उहे तूं पंहिंजा वटाए चङे नमूने सां उहे पाण सां गॾु खण। 5 पग 30 ओला 17 सिड़ सिबाए, हाणे इहे सॼियूं अंग आहिनि। त 5 पग जेको आहे
ॿेड़ीअ खे जेको हलाइण जे लाइ जेको माना हवा खे पंहिंजे फेवर में करण जे लाइ जेको पंज पग पग उहो आहे रसो आहे जेको ॿेड़ीअ खे जिते झलबो आहे उते वरी ॿधबो आहे इन पग सां जेको आहे सो उनखे ॿधबो आहे त चए थो इहे पंज हुजनि तो वटि पंज बि हिकिड़ो सुठो अंगु आहे ऐं 30 ओला ओला जंहिंसां ॿेड़े खे धिकबो आहे इहो 30 जो अंगु बि आहे 30 महीने में रोज़ा बि आहिनि महीने जा ॾींहं बि आहिनि 17 सिड़ह सिबाए सिड़ह वरी सिड़ह जो जेको कपिड़ो जंहिंसां हवा जो रुख पंहिंजे फेवर में कबो आहे त उन सिड़ह चए थो उहे बि तूं पंहिंजा तयारु कराए समुंड में सैयद चए अपर आहे ऊंदा आहे शाह साहिब थो चए त समुंड में तमामु घणी ऊंदा आहे अथई माना उते वॾो ख़ौफ़नाक माहौल आहे जिते मांगर मछ मिड़िया उते गोशे झल गुराब खे जिते बि तोखे मांगर मछ गॾिजनि समुंड में त उते तूं पंहिंजे गुराब खे पंहिंजे ॿेड़े खे वरी पासे ते झल माना उन्हनि खां बचाइण जी कोशिशि कर हीअ बि साॻी उहा आहे जेका सालक खे सम्झाइणी आहे दुनिया में पंहिंजो पाण खे बचाइण जे लाइ घातू घणे ई हुआ मथे हिन महिराण तांगन लधी तारूं संदी सीर सिताण लाजू छिना लहरीअ भॻा सिड़ सुखान कुननि जी कशवई कश में जुंबिया खे जुआन मोड़े चाढ़ियाऊं मकुड़ा ॼोले पंहिंजा ॼाण सुबहान क दानी अहलल इज़ मिन महरफत क अहिड़ा जिन परियाण वॼाए वॾाण हैरत में हली विया घातू घणे ई हुआ मथे हिन महिराण हिन दरिया जे टोबू घणे ई हुआ तांग न लधी तारूं संदी सीर सिटाण पर उन्हनि बि का हिन जेको तांग खां ऊन्हाई लभी न सघिया संदी सीर सटाण हिन सीर में वहुकर में जेका ख़ौफ़नाकियत हुई लाजू छिना लहरुनि ऐं रसाद छिनी छॾिया भॻा सिड़ सुखान ऐं सिड़ जो कपिड़ो या सुखान जेका ड्राइवर उहे बि उन्हनि भञी छॾिया कुननि जी कशवकश में जुंबिया के जुआन इन्हनि कुननि जी छिकताण में के जुंबिया के जुआन के अहिड़ा हुआ जुआन जेके पाण खे संभाले विया मोड़े चाढ़ियाऊं मकुड़ा ॼोले पंहिंजा ॼाण हुननि पंहिंजा ॼाण खे हासिलु करे सम्झी पंहिंजो उन्हनि पंहिंजनि ॿेड़नि जो रुख फेराए छॾियो ॿिए पासे सुबहान क दानी अहलल इज़त मिन महरफत क हीअ हिकु फ़रमान आहे या कंहिंजी ॻाल्हि थियल आहे त पाक आहे तुंहिंजी ज़ात ऐं आजिज़ आहियां तुंहिंजी महरफत खां इन माना इहा थी अहिड़ा जिन परियाण जिन जा इहे उञाण वॼाए वॾाण हैरत में हली विया वॾाण साध जो हिकिड़ो क़िस्म आहे हाणे हिते मुराद थींदो इहो अहिड़े ई क़िस्म जो ज़िक्र कंदा हैरत में हली विया अजब में हितां हलिया विया अजब खणी पाण सां विया पोइ हिन दुनिया मां विया हलिया साम्हूं ॾिठो संभई साॼू झल सुखान लॻे वाह वॾांदरो मुझाए महिराण जनी भायो पाण करे तवाई तन खे साम्हूं ॾिठो संभई साॼू झल सुखान ए साम्हूं ॾी तूं तयारी पियो करी पंहिंजो सुखाण खे क़ाबू झलजांइ जेको स्टेयरिंग जेको आहे ॿेड़े जो इनखे तूं संभालजांइ लॻे वाह वॾांदरो मुझाए महिराण तमामु घणो तूफ़ान पियो लॻे जेको दरिया खे ख़ुदि हुन मुझाए छॾियो आहे परेशान करे छॾियो आहे जनी भायो पाण करे तवाई तन खे जिन तकबुर कयो उन्हनि खे बताल करे छॾे विसाणू सो वाह जंहिं भर ॾिजनि नाखुआ पेई कर कुननि में उजाणू ओड़ा अचो इन तड़ा त साम्हूं ॾी सुतल थियो विसाणू सो वाह जंहिं भर ॾिजनि नाखुआ हीअ मला जंहिं भर ॾिना पिए ओ तूफ़ान ख़तमु थी वियो पेई कर कुननि में उजाणू ओड़ा ऐं जेको पाणीअ में जेका चाढ़ हो उहो बि हाणे लही वियो आहे हाणे पाणीअ में कुननि में लाथ अची वई आहे उजाणू ओड़ा ऐं दरिया समुंड जेको आहे सो माठो थियो आहे अचो इन तड़ा त साम्हूं ॾींहुं सुतल थियो त मशवरो थो ॾिए त हाणे हिन तड़ खां अचो त तई सुतल थियो माना पंहिंजो सही सलामत पार लंघे वञो दुनिया सभु दरिया कोको तारू तंहिंमें हिकिड़ी लहर लोभ जी ॿियो आतशी ओड़ा तालबन तोड़ा मोड़े चाढ़ियूं मकुड़ियूं तशबीह थो ॾिए त हीअ दुनिया जेका आहे त दरिया वांगुरु आहे दुनिया सभु दरिया कोको तारू तंहिंमें कोको आहे तारू जेको हुन में बची थो वञे न त ॿुॾियो वञनि हिकिड़ी लहर लोभ जी ॿियो आतशी ओड़ा हिकिड़ो लालच जूं लहरूं पियूं हलनि त ॿियो आतशी ओड़ा शहवत जो समुंड आहे
तालिबनि थोरा मोड़े चाढ़ियूं मकड़ियूं जेके हक़ जा तालिब हुआ उन्हनि पंहिंजो शुरूअ खां ई पंहिंजे ॿेड़नि जा रुख मोड़े छॾिया, माना बदीअ खां पाण खे बचाए नेकीअ ॾे हुननि हलणु शुरू कयो। जिते लहरनि लख कन करगल पाण में उते अब्दुल लतीफ़ चए रब तुंहिंजी रख कुॼाड़ो कख भर झलींदा भीड़ जो। जिते लहरुनि लख कन करगल पाण में, जिते लखे लहरूं हुजनि जेके पाण में मिलनि पियूं गोड़ घमसाण पियूं कनि, उते अब्दुल लतीफ़ चए रब तुंहिंजी रख। उते शाह साहिब थो चए ए अलाह साईं बसि तुंहिंजी रख खपे, तुंहिंजी पनाह खपे, कुॼाड़ो कख भर झलींदा भीड़ जो। हीउ कख हीउ कमज़ोर तुंहिंजे इन भीड़ जो, इन समुंड जा जेके हमला आहिनि या भीड़ जेका आहे उन जो केरु दॿाउ झले सघंदो, हिकिड़ो कमज़ोर। जिते वंझ न वाह चुपा चुरनि कीन की, किश्ती काग़ज़ कच जी चाढ़े मझा चाह, पसी सख़्ती समुंड जी मांदा थिया मलाह, शर्म रखी तूं शाह लाइक़ लाजे जा धणी। जिते वंझ न वाह, वंझ ॿेड़ीअ खे हलाइण वारी लठ, छो त उन जी का वाह उन जी का मजाल ई न आहे। चुपा चुरनि कीन की, ओला जेके आहिनि से रिड़नि बि कोन था। किश्ती काग़ज़ कच जी चाढ़े मझा चाह, मुंहिंजी किश्ती त ईअं आहे जीअं हिकिड़ी का काग़ज़ जी हुजे या कची कमज़ोर हुजे। चाढ़े मझा चाह, पर मूं चाढ़ी जेका आहे मूं जेका समुंड में लाथी आहे सा चाह मां चाढ़ी आहे, सिक सां लाथी आहे। पसी सख़्ती समुंड जी मांदा थिया मलाह, समुंड जी सूरत हाल ॾिसी जेके मलाह हुआ नाखा उहे परेशान थी पिया आहिनि। शर्म रखी तूं शाह लाइक़ लाजे जा धणी, अहिड़े हालत में ए आका तूं मुंहिंजो भरम रखिजांइ, लाइक़ एहसान कंदड़ लाजे जा धणी लजपार। जुतो वाह जहाज़ गॾियो ग़ुराबनि सी, पूरींदे हुन पार ॾे सद रखण जो साज़, अचनि था आवाज़ सचाणे समुंड जा। जुतो वाह जहाज़ गॾियो ग़ुराबनि सी, तोखे घुरिजे तूं पंहिंजे ॿेड़े खे वॾा जेके जहाज़ आहिनि उन्हनि सां गॾे तूं बि उन्हनि सां गॾु हल। पूरींदे हुन पार ॾे सद रखण जो साज़, हुन पार वञण जे लाइ तोखे घुरिजे त ॿेड़ीअ जो सामान मज़बूत खणिजांइ। अचनि था आवाज़ सचाणे समुंड जा, इन समुंड जा ख़ौफ़नाक आवाज़ ॿुधण में अचनि पिया। झूनू थियो जहाज़ सट न सहे सिढ़ जी, पगह पुराणा थिया सड़ियो सभो ई साज़, मुअलम थियो मुहताज ॿेड़ो वस ॿियनि जे। झूनू थियो जहाज़ सट न सहे सिढ़ जी, हाणे मुंहिंजो जहाज़ अहिड़ो त झूनू पुराणो कमज़ोर थी वियो आहे जो हाणे सिढ़ जेको कपिड़ो आहे उन जी बि सट नथो सही सघे। पग पुराणा थिया रसा सभु सड़ी विया आहिनि, सड़ियो सभो ई साज़, ॿिया बि जेके हुन जा सामान हुआ से सभु पाणीअ में सड़ी विया आहिनि। मुअलम थियो मुहताज ॿेड़ो वस ॿियनि जे। मुअलम जेको हलाइण वारो या जेको नाखो उहो बि ख़ुदि लाचार थी पियो आहे, छाकाणि जो ॿेड़ो वस ॿियनि जे, हाणे ॿेड़ो ॿियनि जे वस आहे, माना अलाह जे हवाले आहे। जनी जे जहाज़ खे सॻो सुल्तानी, सिढ़ अछा ऐं ओलियूं उनजे खूहे न खामी, बंदर बसरो केच कलात तन अरब इनामी, ॾिस खेड़े ॾानी सूबा सुतड़ आया। जनी जे जहाज़ खे सॻो सुल्तानी, हाणे उहे माण्हू उन्हनि जो जहाज़ जिन खे सॻो सुल्तानी आहे, सुल्तानी सुल्तान जो सुल्तान यानी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी बादशाहनि जो बादशाह, त उन जो उन्हनि खे मुहाबो उन्हनि वटि आहे, माना ईअं घणी सादे अखर में चओ त हुननि जी ॾोर ॾाढी आहे। सिढ़ अछा ऐं ओलियूं उनजे खूहे न खामी, त ऐं उन जा सिढ़ कपिड़ो जेको आहे सो अछो साफ़ ऐं सही, ऐं ओलियूं ऐं धिकण वारियूं उनजे खूहे न खामी, उनजो खूहो जेको आहे माना सिढ़ वारी जेका लठ आहे उन में बि का ख़राबी कान्हे। बंदर बसरो केच कलात तन अरब इनामी, इन्हनि माण्हुनि जे लाइ बंदर बसरो केच कलात ऐं अरब जा जेके बंदरगाह आहिनि इहे जेके आहिनि सभु उन्हनि जे लाइ सम्झो ईअं ॼणा उन्हनि खे बख़्शिश में मिलियल आहिनि। ॾिस खेड़े ॾानी सूबा सुथड़ आया, ॾिसो त इहे मुल्क ॻोल्हे ॾिसी ऐं ॾानी ॾान वठंदड़ उते ई हासिलु कंदड़ सूबा सुथड़ आया, इहे सोभारा पंहिंजी मंज़िल ते पहुता। अॻीअ जा आऊं जर पल थी पायां, त आयल वणजारनि जूं थियूं धगनि धजाऊं, मझां रूह रहे थिया मुहम्मद मञियाऊं, पुनियनि मुदाऊं खंड खेड़ाऊ आया। अॻीअ जा आऊं अॻीअ जे महिल जीअं आऊं जर पल थी पायां, जर पल इहो हिकिड़ो अमल आहे जेको ख़ुशूसन हिंदू औरतूं
पूॼा कंदियूं पाणीअ ते, पोइ पाणीअ में कुझु दान विझंदियूं, का उन्हनि वटि का सुखा हूंदी हुई त हीअ जेका वणजारी आहे उन वटि आहे त पंहिंजे वणजारे जो हिनखे इंतज़ारु आहे, उनजे लाइ जेको आहे हीअ जर पल थी पाए, माना इहे दुआऊं पई घुरे त आयल वणजारनि जूं थियूं धगनि धजाऊं, ते मुंहिंजी माउरनि वणजारनि जूं धजनि धगाऊं, माना हिननि जे बेरखुनि जा तजला पियूं कनि, नज़र पियूं अचनि। मंझा रूह रहे थिया मोहम्मद मञियाऊं, दिलि सां पका मञींदड़ हुआ हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो। पुञनि मुद्दाऊं खंड खेड़ाऊं आया, इन्हनि जूं दुआऊं पूरियूं थियूं, क़बूल पयूं। ही खंड खेड़ाऊं जेके खंडनि जा मुसाफ़िर सफ़र करे पंहिंजी मंज़िल ते पहुता। विचीअ जा वेही जर पल पाया, तड़ ॿेड़ा घर सुपिनी ओस इहे पेई, वणजा रासी वखरे सराह सभेई, हुरमत साण हबीब जे सुंघिया न सेई, पाणी हू पेई खंड खेड़ाऊं आया। विचीअ जा वेही जर पल पाया, हाणे विचीअ जो टाइम आहे त चए थी त जीअं ई हिन पाणीअ ते आई आहियां अची पलउ पातोसि, यानी दुआऊं घुरियूं अथमि। तड़ ॿेड़ा घर सुपिनी ओस इहे पई, त मुंहिंजे ईअं फाल में ईअं नज़र आयो त ॿेड़ा जेके आहिनि से तड़ ते पहुची विया आहिनि ऐं महबूब जेके आहिनि घर पहुची विया आहिनि। वणजारा सी वखरे सराह सभेई, ऐं वणजारा पंहिंजे सामान सां सभु ख़ुशि आहिनि। हुरमत साण हबीब जे सुंघिया न सेई, हुरमत साण हबीब जे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुहाबे हे किथे बि सुंघिया न सही। सुंघ महसूल चाहूं थो कंहिं ज़माने में इहो महसूल जो चकर घणो हूंदो, जेके हिननि खे ॿेड़नि खे रोके छॾींदा हुआ, छाकाणि त हिननि जो वापारु हूंदो ॿियनि मुल्कनि सां, त उन्हनि जा पंहिंजा कानून हूंदा, त चए थो उन्हनि सुंघिया न सही, उहे रुकिया कोन। पाण ई हू पे खंड खेड़ा हुआ आया, पंहिंजे पाण ई अची पंहिंजे खंड खेड़ा हू जेके इहे पंहिंजा खंडनि जा मुसाफ़िर पंहिंजे घर में पाणी पहुची विया। नाखो निगहबान मुअलम मुझे ख़बरूं, जन सारे खयो समुंड में सफ़र जो सामान, लुत्फ़ सां लतीफ़ चए तन लंघियो तूफ़ान, संभारे सुबहान वञी आदनियूं उखतिया। नाखो निगहबान, हिन जो नाखो जेको आहे मलाह जेको आहे सो निगहबान आहे। मुअलम मुझे ख़बरूं, उहो मुअलम जेको आहे सो हिननि खे ख़बरूं ॿुधाए पियो। जिन सारे खयो समुंड में सफ़र जो सामान, उहे वणजारा जिन पंहिंजो समुंड जो सफ़र जो सामान सारे संभाले खयो। लुत्फ़ सां लतीफ़ चए तन लंघियो तूफ़ान, उहे समुंड जा जेके तूफ़ान आहे उन्हनि मञा बि लतीफ़ साईं थो चए त आराम सां लंघे विया। संभारे सुबहान वञी आदनियूं उखतिया, अलाह पाक खे ख़ुदा खे यादि कंदे वञी अदन पहुता। अदन हिकिड़ो बंदरगाह आहे। तन में तराद तोह जे घणो लह घोरे, अदब ऐं इख़लास जा ॿध सिड़ह सोरे, वखर वेनतियुनि जो तंहिंमें पाए तोरे, त अदनियूं ओरे तुंहिंजो तवाई न थिए। तन में तराद तोह जी घणो लह घोरे, तूं पंहिंजे तन में पंहिंजे दिलि में या अंदर में तराद तोह जी, तुंहिंजे ॿेड़ी जो ॻाल्हि जो उन में तोह जी ॻाल्हि हुजे, माना अलाह पाक जो तो उनजी महिरबानी जो ज़िक्र हुजे। घणो लह घोरे, इहो तो घणो ॻोल्हे, माना इहो ज़िक्र फ़िक्र तमामु घणो करे अलाह साईं खां उनजी मदद घुर। अदब ऐं इख़लास जा ॿध जे सिड़ह सोरे, हाणे सिड़ह जेके तुंहिंजा हुजनि से बि अदब ऐं इख़लास जा हुजनि, इख़लाक ऐं ख़ुलूस जा हुजनि, ऐं उहे सोरे छिके चङे नमूने सां ॿध। वखर वेनतियुनि जो तंहिंमें पाए तोरे, ऐं ॿेड़े में जेको आहे तुंहिंजो वखर जेको हुजे, सामान जेको हुजे वेनतियुनि जो हुजे, इज़त जो हुजे, आजिज़ुनि जो, इबादतुनि जो हुजे, तंहिंमें पाए तोरे वीचारे हुन में विझ, त अदनियूं ओरे तुंहिंजो तवाई न थिए, त अदन खां ओरे तुंहिंजो ॿेड़ो बताल न थिए। तोड़े तवाई तोड़े तुंहिंजे आसरे, जीअं वणजारी सी वखरे तीअं मां घर सराहाई, सॼण घर लाई खीरूं ॾींदसि जे ॾींहुं। चए थो तोड़े तवाई, जेकॾहिं मुंहिंजो ॿेड़ो बताल बि आहे तोड़े तुंहिंजे आसरे, पोइ भला साईं तुंहिंजो ई हुनखे आसरो आहे। जीअं वणजारी सी वखरे तीअं मां घर सराहाई, जीअं वणजारी पंहिंजे वखर सां गॾु पंहिंजे घर में ख़ुशी आहे, तीअं मूंखे बि का घर में सराही जी का ख़ुशख़बरी ॾे। सॼण घर लाई खीरूं ॾींदसि जे ॾींहुं, त पोइ आउं पंहिंजे महबूब खे पंहिंजे गले सां लॻाए पंहिंजो खीरूं ॾींदसि जे ॾींहुं, पंहिंजे हिकु ॼणनि खे मुबारकूं ॾींदसि। वाई कीअं लहंदीसे या अलाह, कीअं वहद हुजे वढिया, कीअं लहंदीसे किथां उहे लभंदी या अलाह, ए अलाह साईं कीअं वहद हुजे वढिया, जेके तोहीद में फना थियल आहिनि।
जिते वहदो वॾ थिए जेको मूंखे निए, जिते वैदानियत जो कोस घर आहे उते को मूंखे वठी हले। सिसी ॾियां साहसी या अलाह ऐं तंहिं पांधीअ खे उन ॿुधाइण वारे वाटड़ूअ खे ॿाहूं त पंहिंजी सिर ॾेई छॾियां साह सूधो। वाई ॿी केरु चवंदो कोन चवंदो त को आहीं असांजो, केरु दवा कंदो त को असांजो आहीं केरु चई सघे थो। पिरी परते रब खे कर सफ़र जो सायो। ही हितां लाॾाणे जी ॻाल्हि आहे। पिरी परते रब खे ए महबूब हाणे तूं अलाह जे हवाले आहीं, कर सफ़र जो सायो, इन पंहिंजे सफ़र जी तयारी कर। जानी हिन जहान मां वञ लाॻापा लाहियो, ए महबूब हिन जहान सां पंहिंजा लाॻापा ख़तमु करियो वञ। आगे पंहिंजे अहसान सी बाननि ते ॿाझायो, अलाह पाक पंहिंजे महिरबानी सां बाननि ते महिरबानी थियो। बाबे बीबी फातिमा जे ॿार सभो बख़्शायो। बाबो बीबी फातिमा जो हज़रत बीबी फातिमा जो वालिद यानी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॿार सभो बख़्शायो, बंदनि जा सभु गुनाह माफ़ कराया। नफ़्सी नफ़्सी सभु को कयो उते कहंदो, इहो हशर जो अहिड़ो मैदान हूंदो जो सभु को पंहिंजो नफ़्सी नफ़्सी पियो कंदो, माना मूंखे बचाए मूंखे बचाए। सभु को ईअं पियो चवंदो उमती या उमती कहे रसूल रब संदो, पर असांजो रसूल जेको आहे उहो रब खे इहो अर्ज़ु पियो कंदो त उमती या उमती मुंहिंजे उमत खे बचाए, मुंहिंजे उमत खे बचाए। नेज़े पांद नमी अला सख़्ती शम्स करींदो, उन ॾींहं ते सिज जो गाज़ नेज़े जे फ़ासिले ते अची मथां बीहंदो ऐं तमामु घणी गर्मी कंदो। उते अब्दुल लतीफ़ ते हज़रत हथ धरींदो। उते शाह साहिबु थो चए त मूंखे उमेदु आहे त हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुंहिंजी मदद कंदा। वल्लाहु अलम। सुर राग पूरो थियो।